नासिन तवाक़े आगाह कंदासीं। कराची खां ख्वाजा सरान सिंधुअ मां केनाल कढण ख़िलाफ़ रक़्स करे अनोखो एहतजाज कयो आहे। ख्वाजा सरान जो शहज़ाद राय ऐं बिंदिया राणा जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। बिल्कुलु हासिन, ख्वाजा सरान पारां शहज़ादी राय ऐं बिंदिया राणा जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज जी मुज़ाहिरो कयो आहे। सिंधु दरिया ते धाड़ो नामंज़ूर केनाल ठाहींदे पादर खाईंदे जा ज़ोरदार नारा हया विया आहिनि। ख़बरूं ताईं पहुचायूं पिया। इन हवाले सां ख्वाजा सरान जो चवणु आहे त सिंधु दरिया साहु आहे, जेको साह कढण जी कोशिश कंदो उनखे ख़तम करे छॾींदासीं। ख्वाजा सरान जो चवणु आहे त ही लतीफ़ जी धरती आहे, सिंध खे बंजर बणाइण न ॾींदासीं। ख़बरूं ताईं पहुचायूं पिया। कराची में हिते ख्वाजा सरान पारां सिंधु मां केनाल कढण ख़िलाफ़ रक़्स करे अनोखो एहतजाज कयो वियो आहे। ख्वाजा सरान जो शहज़ाद राय ऐं बिंदिया राणा जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। सिंधु दरिया ते धाड़ो नामंज़ूर केनाल ठाहींदड़ पादर खाईंदड़ जा ज़ोरदार नारा हया विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। सिंधु दरिया साहु आहे, जेको साहु कढण जी कोशिश कंदो उनखे ख़तम करे छॾींदासीं। अव्हांखे आगाह कयूं पिया। सिंधु दरिया ते धाड़ो नामंज़ूर केनाल ठाहींदड़ पादर खाईंदड़ जा नारा पिणु हया विया आहिनि। ख़बरूं ताईं पहुचायूं पिया। कराची में हिते ख्वाजा सरान पारां सिंधु मां केनाल कढण ख़िलाफ़ रक़्स करे अनोखो एहतजाज कयो आहे। ख़बरूं ताईं पहुचायूं पिया। ख्वाजा सरान पारां शहज़ादी राय ऐं बिंदिया राणा जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। ख़बरूं ताईं पहुचायूं पिया। सिंधु दरिया ते धाड़ो नामंज़ूर केनाल ठाहींदे पादर खाईंदे जा ज़ोरदार नारा हया विया आहिनि। ख्वाजा सरान जो चवणु आहे त सिंधु दरिया साह आहे, जेको साह कढण जी कोशिश कंदो उनखे ख़तम करे छॾींदासीं।